ख़बर शामिल कयूं था। GNP न्यूज़ ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमणो जी रिपोर्ट मूजिब मंगोपी टाउन UC 13 में 1000 घर ते मुश्तमिल इंडस टाउन विलेज हिन तरक़ियाती दौर में भी गैस ऐं सेवरेज लाइन समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। इंडस टाउन ॻोठ यूनियन जे सदर अली ग़ुलाम बंबरो कामरेड शाह मोहम्मद तुन्यो जी सरबराही में ॻोठाणनि UC चेयरमैन अकबर बिरोही वाइस चेयरमैन अनवर बिरोही ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त साईं अर्ज़ी इहो आहे त असां अली अहमद जान खे बि एप्लीकेशन रिसीव कराई आहे। उन खां अलावा हितां जो जेको अकबर बिरोही आहे चेयरमैन, उनखे चूंडियो वियो आहे हिते लाइ, उनखे बि जेको आहे असां 10 दफ़ा रिक्वेस्ट कई आहे। ऐं उन खां अलावा असां हुनखे चयो आहे त महिरबानी करे असांजी ॿाहिरि जेकी मेन सेवरेज लाइन आहे उहा सफ़ाई कराए वञे, छो जो इन करे इंडस में वॾी गंदगी बि फैलिजे, ॿार बच्चा ऐं मासूम बीमार पिया थियनि। ऐं उन्हनि खे असां काफ़ी दफ़ा चयो आहे। उनखे अलावा असां मशीन लाइ तक़रीबन 6-8 महीनूं असां गर्ज़ कंदा रहिया आहियूं, पर उहो मुसलसल जेको आहे सो असांजे इंडस विलेज जे खे ॻोठ खे उहो नज़रअंदाज़ कंदा रहिया आहिनि। हाणे महिरबानी करे असां हुन लाइ रिक्वेस्ट कयूं था, हितां जो चेयरमैन जेको आहे डिस्ट्रिक्ट जो उनखे बि चऊं था ऐं हिन बिरोहीअ खे बि चऊं था त महिरबानी करे असांजो जेको आहे सो सेवरेज खे ॿाहिरियूं सिस्टम खे सेट कयो वञे ऐं असांखे थोरो सेवरेज अंदरि ॻोठ में बि ॾिनी वञे। अगरि न त पोइ असां जेको आहे सो नादरान बाईपास बंदि कंदासीं ऐं असां जेको आहे सो एहतिजाज कंदासीं। हींअर पोज़ीशन इहा आहे त रेन एमरजेंसी लॻी पई आहे सॼे मुल्क जे अंदरि, सॼी कराची जे अंदरि। हींअर असांजो जेको मेन गडर लाइन आहे उहा बि असां उन्हनि खे 2-3 चकर चयो आहे, वर्बली बि चयो आहे साम्हूं त बाबा ख़ुदा रा असां तव्हांजा वोटर आहियूं ऐं असांजी इहा गडर लाइन जी सफ़ाई थिए। असां अली अहमद जान खे बि चयोसीं, जेको हितां जो MP आहे, उनखे बि असां हिते जेके बि इंडस जा रहाकू आहियूं सभिनी जो सभिनी असां पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि। इन लाइ कोन ॾिना आहिनि वोट त असांजो को कमु असां सां माटली मां वारो सलूक थो थिए। आस पास असांजे जेको जुंजाल ॻोठ आहे या ॿिया ॻोठ आहिनि उन्हनि जी गडर लाइननि जी सफ़ाई त थिए थी, पर इंडस टाउन खे माना बाक़ाइदे ॾिसनि ई कोन था त छो। ख़ुदा रा असां ते रहम फरमायो ऐं असां पंहिंजे पीपल्स पार्टी जे वॾनि नुमाइंदनि खे बि इहो अपील था कयूं त ख़ुदा रा असां ते रहम फरमायो, निज सिंधी ॻोठ आहे, इन ते का नज़र विझो ऐं असांजी वाहार कयो। असां बिल्कुलु बेयारो मददगार वेठा आहियूं। हेतिरा साल गुज़री विया आहिनि, असांजे ॻोठ खे कंहिं सिस्टम में न आंदो वियो आहे त को सरकारी का शइ असां हिननि खे ॾियूं, को रोड ॾियूं, को रस्तो ॾियूं, का गडर लाइन ॾियूं। हिते असांखे ॾिसनि ई कोन था नुमाइंदा। ऐं असां अकबर बिरोही खे हिकिड़ो चकर न पर 2-3 चकर दोस्त सां असां कचहरी कई आहे, हुन हा त कई आहे, पर असांखे मशीन नथा ॾियनि जो असां हुनजी सफ़ाई कयूं। ऐं असां हींअर ॾिसो था ॻोठ मुल्क जे अंदरि एमरजेंसी लॻी पई आहे, बरसातूं लॻियूं पियूं आहिनि। ख़ुदा रा असां ते रहम फरमायो ऐं असांजे ॻोठ खे कुझु न कुझु ॾियो ऐं असांजे गडर लाइन जी सफ़ाई थिए त बहितर आहे।